पीरुल आशारी वेझो ॻोठ डाव कोली में ज़मींदार सरफराज निज़ामानी जी फायरिंग में क़त्ल थी वियल हारी कैलाश कोली जो क़त्ल केस दाख़िल न थी सघियो, जॾहिं त जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसन मेन हैदराबाद बदीन रोड ते लाश रखी एहतजाजी धरणो आयो आहे। उन मौक़े ते वारसन मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अदा बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। कैलाश कोली पंहिंजो हारी ज़मींदार पंहिंजी ॿनी में कमु पियो कयो, भिंडियुनि जो फसल बीठल आहे, उन में औरतूं बि गॾु हुयूं, अम्मा जी जेका उहा गॾु हुई, हिनजी घरवारी बि गॾु हुई। हिननि ते हीअ चवंदा असां ते ॿ फायर कया, हिन खे पाण खे सिधियूं गोलियूं आयूं आहिनि, वॾो ज़ुल्म कयो बिना को वजह बिना को गुनाह। ग़रीब मिसकिन जा बच्चा रुली विया हलिया सर, हाणे केरु हिन खे कमाए खाराईंदो? वॾो ज़ुल्म कयो। असां मुतालबो था करियूं त कातल खे फिलफोर गिरफ़्तार करे ऐं उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, जो ॿिए कंहिं मज़दूर ऐं हारी सां अहिड़ो ज़ुल्म न थिए। पुलिस जेका हेसि ताईं जेका का ख़बर कोन्हे छा थियो आहे, पर इहो आहे त अञा को वाज़ह को कोन कयो आहे त को जवाबदार गिरफ़्तार कयो आहे या कोन कयो आहे। बहरहाल अञा ताईं कोन थियो आहे गिरफ़्तार। असां चऊं था जवाबदार खे गिरफ़्तार करे कड़े खां कड़ी सज़ा ॾिनी वञे। बेगुनाह मिसकिन हिकिड़ो ॿियो बि माण्हू मारिजी वियो आहे जेको पंहिंजे बच्चनि जी रोज़ी ख़ातिर ज़मीन में कमु पिए कयो। ॿियो को उनजो न छा पे झुगी पे ठाही सर, ॿियो को उनजो को ॾोह कोन हो, ग़रीब जा बच्चा रुली विया मिसकिन। कुझु कोन, ख़ाली झुगी ठाहियो, पाण विढ़ियो आहे, सफराद अची पाण विढ़ियो आहे, इन जो ॾोहे कोन्हे, मुंहिंजे मुड़ुस जो कुझु ॾोहे कोन्हे। छा मुड़ुस हो मुंहिंजो घर वारो हो, छा मुंहिंजो घर वारो हो। मुंहिंजा 5 ॿार आहे, हाणे केरु करंदो मुंहिंजे 5 ॿारनि जो? अहिड़ो दुश्मन थे मुंहिंजे मुड़ुस खे धक हणी वियो, बीठल हो ज़ुल्म करे। ॾिसो हाणे तव्हीं मञो नथा त मञो, हाणे औरतनि खे फार करे आहे, औरतनि खे ॾो आहे, मुंहिंजो मुड़ुस जो कुझु कोन्हे, ॾो हिन जो कुझु कोन्हे, कुझु कोन्हे। पाण में मुंहिंजो पुटु आहे, हिनखे सरफराज़ निज़ामानी बेदर्दी सां हिते सरेआम गोलियूं हयूं आहिनि, क़त्ल कयो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। असीं ग़रीब माण्हू, हे हिन जा ॿार आहिनि नंढड़ा नंढड़ा, हे नंढड़ा 5 ॿार आहिनि, हिननि जी केरु परवरिश कंदो? हे त रहियो ई कोन्हे। असां सां इंसाफ़ कयो वञे। हे 5 ई ॿार आहिनि हिन जा, हे 5 ई ॿार आहिनि बीठा आहिनि। असां खां इंसाफ़ कयो वञे, कातिल गिरफ़्तार थिए। के फांसी बच्चा आहे, घरवारी आहे कैलाश जी, हुनखे फांसी ॾियो कातिल खे। रागुना मुंहिंजे मुड़ुस खे धक हणी भॼी वियो, इन जो ॾोह त असीं कोन करियो आहे। फांसी जे जहिड़ा मुंहिंजो मुड़ुस खे धक हणियो आहे, अहिड़े हिनजी फांसी धड़े हिनखे। फांसी जेड़ा मार पापा पापा देने हमरो फांसी रो ऑर्डर दे, फांसी रो मारा बद्दा औलादरो, फांसी रो ऑर्डर दे, फांसी रो। कैमरामैन शाहज़ैन बलोच सां गॾु मोहम्मद सलीम गाडाई, मेहरान टीवी न्यूज़, पीरुल आशारी।